चांडीअ जी ज़िंदगीअ जो हिकु बहितरीनु वाक़ियो तव्हांखे ॿुधाइण लॻो आहियां, जंहिंमें अब्दुल करीम ज़रदारी बि उन टाइम में जो फ़नकार हुए। ॻाल्हि 1974 1976 जी ॻाल्हि आहे, जंहिं टाइम में सुवारी एतिरी कोन हूंदी हुई ऐं मोरो ऐं दादू वारो जेको पुलु हुयो इहो बि ठहियलु न हूंदो हुयो, जे माण्हू इन खे क्रॉस कंदा हुया त पोइ ॿेड़ियुनि जे ज़रिए चढ़ी करे ऐं जेको आहे सो हितां क्रॉस कंदा हुया। पोइ हिकिड़ी शादीअ जी जेका आहे दावत मिली जलाल चांडे खे। उन टाइम में जलाल चांडियो नाले सां एॾो मक़बूल न हुयो, माण्हू पारे जो फ़नकार करे जेको आहे सो जलाल चांडे खे सॾींदा हुया ऐं माण्हू ईअं ई शादियुनि में पंहिंजनि में घुराईंदा हुया त बाबा पारे जो फ़नकार आहे, उन खे दावत ॾिजो त हिन शादीअ में अची ऐं ॻाए करे ऐं महफ़िल मौसीक़ीअ खे ठाहे करे कम खे सवलो करे। पोइ उन टाइम में जॾहिं जलाल चांडे खे दावत मिली त जलाल चांडियो पंहिंजे ॻोठां निकिरी करे उते ॿेड़ीअ जी तरफ़ आयो त उते ॾिठईं त अब्दुल करीम ज़रदारी पंहिंजे साइकिल ते जेको आहे सो अचे पियो ऐं पंहिंजा बाजा ऐं जेको आहे सो गोॾ ॿधल हुजे उन फ़नकार खे ऐं पंहिंजा बाजा पोइ जेको आहे सो साइकिल जे सीट ते लॻा पिया हुजनि। उन टाइम में इहो दौरु सफ़ा सादगी वारो दौरु हुयो ऐं मुख़लिसी वारो दौरु हुयो। हर माण्हू पंहिंजे कम सां सचो हुयो ऐं मुख़लिस हुयो, पंहिंजे फ़न सां सचो हुयो। जलाल चांडियो बि हिकु सिंध जो वॾो फ़नकार थी गुज़रियो, लेकिन ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं जलाल चांडियो नओं फ़नकार थियो हुयो त जलाल चांडियो नाले सां एॾो मक़बूल न हुयो, एॾो मशहूरु न हुयो। पोइ माण्हू पारे जो फ़नकार करे जलाल चांडे खे सॾींदा हुया। पोइ जलाल चांडियो जॾहिं मोरे वारे पुल ते आयो त हिते ॿेड़ीअ ते सवार थियो, छाजे करे जो हिते उन टाइम में 1976 जी ॻाल्हि आहे त हिते पुल न हूंदी हुई। मोरो ऐं जेको आहे सो दादू वारो जेको पुल आहे वॾो ठहियलु आहे, तव्हां ॾिठो बि हूंदो, उते उन टाइम में पुल ठहियलु न हुई। त दोस्तो जीअं अब्दुल करीम ज़रदारी ऐं जलाल चांडियो ॿई अची जॾहिं जेको आहे सो ॿेड़ीअ ते सुवार थिया त पोइ जलाल चांडे खां हिते माण्हुनि फरमाइश कई, जेके ॿेड़ीअ में ॿिया बि माण्हू सवार हुया, त जलाल चांडिया कुझु दोहीड़ा ॿुधायो ऐं कुझु कलाम ॿुधायो ऐं जेको आहे सो जलाल चांडे बि माण्हुनि खे ॿेड़ीअ में दोहीड़ा ॿुधाया ऐं उन खां अलावा कलाम जलाल चांडे ॿुधाया ऐं इहे ॻाल्हियूं बि कंदा विया त हिन महफ़िल में इहा बि जेको आहे सो हे कलाम ॻाईंदासीं ऐं हिन महफ़िल में हे कलाम ॻाईंदासीं। दोस्तो जलाल चांडियो उन टाइम में बिल्कुलु सादगी वारी ज़िंदगी पंहिंजी गुज़ारींदो हुयो ऐं 1976 ऐं 70 सादगी वारो दौरु हूंदो हुयो। इन टाइम में जेके बि फ़नकार हुया, जेके बि गुलूकार हुया, सादगीअ में गुज़ारींदा हुया ऐं अकेला ई प्यारी में गुज़ारींदा हुया। पोइ आहिस्ता आहिस्ता वक़्तु गुज़रंदो वियो, तीअं तब्दीली ईंदी वई जलाल चांडे जी ज़िंदगीअ में। पोइ जलाल चांडे पंहिंजे लाइ गाॾी कार बि वरिती। पोइ जलाल चांडियो जंहिं बि महफ़िल में वेंदो हुयो सादो सामान पंहिंजो गाॾीअ में खणी वेंदो, ढोलक नवाज़ ऐं उन खां अलावा ॿिया जेके जलाल चांडे सां गॾु हूंदा हुया। पोइ जलाल चांडियो पंहिंजी कार गाॾीअ में जिथे बि दावत मिलंदी हुई उते पंहिंजे गाॾीअ ते चढ़ी वेंदा हुया। जलाल चांडियो सिंध जो वाहिद फ़नकार हुयो जंहिं पहिरीं गाॾी पंहिंजे लाइ वरिती कार। ईअं इन तर में जलाल चांडियो जे तर में रहंदो हुयो, उन तर में कंहिं वटि इहा कार गाॾी हूंदी हुई। जलाल चांडियो वाहिद फ़नकार हुयो जंहिं पंहिंजे लाइ उथंदे ई गाॾी वठी ऐं पंहिंजनि महफ़िलनि में जलाल चांडियो गाॾीअ ते चढ़ी वेंदो हुयो। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो, लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो।